इस्लामाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पीपल्स पार्टी जी MPA फरियाल टालपुर जी नाअहली बाबति दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इलेक्शन कमीशन फरियाल टालपुर जी नाअहली दरख़्वास्त रद्द कंदे चयो त फरियाल टालपुर पंहिंजा असासा ज़ाहिर कया आहिनि। इलेक्शन कमीशन पंहिंजे फ़ैसिले में चयो त नाअहली लाइ जोगा सबूत ऐं मवाद ॾियणो पवंदो आहे। दरख़्वास्त गुज़ार फरियाल टालपुर ख़िलाफ़ केस ठाहिण में नाकाम रहियो आहे। PTI MPA असलान ताज ऐं राबिया अज़फर PPMPA फरियाल टालपुर जी नाअहली लाइ इलेक्शन कमीशन सां राब्तो कयो। इलेक्शन कमीशन 27 अक्टूबर ते फरियाल टालपुर जी नाअहली बाबति दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो, जेको अॼु ॿुधायो वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।